हैदराबाद में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर हसनैन अली से मौजूब खाना बदोश राइटर कैफ़े पारा सीनियर कहानीकार पीर अब्दुल राशिदी जे कहानी जी मजमूई ज़िंदगी जो क्लासिफाइड पेज जी महूरत जी शानदार तकरीब थी, जंहिंमें कहानीकारन शायरन अदीबन समेत माज़ी जे सियासी किरदारन वॾी तादाद में शिरकत कई। नसीर मिर्ज़ा कार्रवाई हलाईंदे ज़िंदगी जो क्लासिफाइड पेज जे मुसन्निफ़ सीनियर कहानीकार पीर उबैद राशिदी जो तारुफ़ पेश कयो। सीमा अबड़ो संदसि मजमूई जे मोहाग ते रोशनी विधी। न्याज़ पंवर कहानी जी मजमूए बाबति चयो त कहानी तहत लाशऊर में पिराणी घराणी ऐं औरतुनि जे किरदारनि जी उपटार शामिल आहे। संदसि कहानी में विचोले जे माहौलीअ जो मुशाहिदो शामिल आहे। किताब जे मुसन्निफ़ जे दोस्त आबिद उनड़ पिणु संदसि शख़्सियत ते ॻाल्हाईंदे संदसि तख़लीक़ी कम, तहरीक ऐं कैंपस जे ॾींहंनि ते रोशनी विधी। इस्माइल वसाण पीर उबैद राशिदी जे शख़्सी तालुक़ ते रोशनी विधी। ताजोयो चयो त संदसि कहानी में माज़ी जी नॉस्टैल्जिया मौजूद आहे, मौज़ुअनि जी वसत आहे। ताजोयो चयो त पीर उबैद राशिदी क्लासिकल तहज़ीब ऐं रवायतुनि जी कहानी पेश कई आहे। हुन केतिरनि ई कहाणियुनि जो अदबी तजज़ियो पेश कयो। मुख्य मेहमान मामा यूसुफ लगारी संदसि शख़्सियत ऐं इन दौर ते ॻाल्हायो जेको संदसि सियासी तहरीक जो दौर हो। किताब जे लेखक सभिनी ॻाल्हाईंदड़नि जा थोरा मञिया ऐं प्रोग्राम में शरीक थींदड़नि खे पिणु आजियां चई। प्रोग्राम जी सदारत कंदड़ मदद अली सिंधी किताब जे मुसन्निफ़ खे मुबारकबाद ॾींदे खाना बदोश राइटर्स कैफ़े खे पिणु साराहियो। प्रोग्राम जी शुरूआत में जाखोड़ी सहाफ़ी इसहाक मंगरी ऐं करामत अली जे लाॾण ते लुख जो इज़हार कंदे अमर सिंधुअ चयो त उन सां पोरियत दोस्त क़यादत तोड़ी जाखोड़ी सहाफ़त जो नुक़सानु मजमूई तौरु सिंध जो नुक़सानु आहे। उन लाइ हाज़िरीन 1 मिंट जी ख़ामोशी इख़्तियार करे इसहाक मंगरियो ऐं करामत अलीअ खे खाना बदोश राइटर्स कैफ़े पारां ख़राज तहसीन पेश कयो वियो। डॉक्टर इरफाना मल्ला खाना बदोश राइटर्स कैफ़े पारां सभिनी शिरकत कंदड़नि जा थोरा मञिया ऐं प्रोग्राम में मुख़्तलिफ़ शहरनि खां अदीबनि, शाइरनि, कहाणीकारनि ऐं दिलचस्पी रखंदड़ हाज़िरीन वॾी तादाद में शिरकत कई।